पर सहाबा जी इन्हनि सां दावत हुई। मां चवां तो तोखे गलत समझायो आहे। सहाबा सां उन्हनि जी मोहब्बत हुई। वाह कुर्बान वञा मां कहिड़ी उन्हनि जी तारीफ़ बयान के कलमे वारो हज़रत उमर फारूक वक्त जो बादशाह हुआ, सदर ममलिकत वजीर आजम, सदर मुल्क जो हाकिम हजरत फारूक आजम, उन जो पुट हजरत अब्दुल्ला नाले हसन हुसैन बई रांद पिया खेॾनि। डुकंदो आयो चयो त मूंखे बि पाण सां गॾु रांद खेॾारियो। गुलाब जे गुलनि चयो अदा तूं असां सां रांदि न खेॾे सघंदे, छो? चए तूं असां सां ठहंदे ई न, छो त तूं असांजे नौकर जो पुटु आहीं। असां गुलाब जा गुल शहजादा नबी जा पाक मुहम्मद अरबी जा ॾोहटा हूं, मामूली शइ नाहे। तुंहिंजो मुंहिंजो पुटु सदर साहब जो पुट सां रांदि खेॾंदो, तूं नाज़ कंदे त मुंहिंजे पुट जी सदर साहब जे पुट सां यारी आहे, वज़ीर आज़म जे पुट सां दोस्ती आहे, तूं ख़ुशियुनि में न मापंदे। गुलाब जा गुल था चवनि नाहे ज़रूरत असांखे तुंहिंजी, भले तुंहिंजो पुटु तुंहिंजो पीउ वज़ीर आज़म आहे, लेकिन उनजे पुट खे रांदि नथा खेॾारनि। चवनि था तूं असांजे नौकर जो पुटु आहे, तूं नथो ठहे। छोकिरो रोईंदो वियो, वञी पीउ खे ॾांहुं ॾिनई। असां त कंहिं वॾेरे जे पुट सां फिटायूं त ॻोठ में लॾाए छॾे, सम्झो था की न को? मुंहिंजे सुहिणे अली उल मुर्तज़ा जे बचन जॾहिं हुनखे परे कयो आहे, वज़ीर आज़म सदर ममलिकत हज़रत उमर वटि पुटु रोईंदे दाह ॾिनी आहे। चई बाबा मूंखे हज़रत हसन हुसैन रांदि खेॾणु न ॾिनी आहे, अञा मूंखे दड़का ॾेई चयो तूं नौकर जो पुटु आहे, परे भॼी वञ। चए बाबा सही थो चवे या ग़लति? चए बाबा बिल्कुलु। चए हल। हज़रत उमर साईं हलियो, खीसे में कागज़ बि विधाई, कलम बि खयई, भई गुलाब जा गुल बीठा ॿिन्हिनि वटि अची करे पहुतो। चईन पुट हसन हुसैन, मुंहिंजे पुट खे तव्हां ईअं चयो आहे त तव्हां मुंहिंजे नौकर जा पुट आहियो, मूंसां रांदि न खेॾियो? तो असां जहिड़ा थोड़ी आहो त बहादुरनि जा बच्चा हा। चो दिलेरनि जा पुट बि दिलेर हूंदा आहिनि, बहादुरनि जा पुट बि बहादुर हूंदा आहिनि। चवनि था चाचा अॻोड़े बि चयो आहे, हाणे बि चऊं था तूं असांजे नौकर जो पुटु आहे। छा मुल्क जो बादशाह वज़ीर आज़म आवाम जो नौकर नाहे, ख़िदमतगार नाहे? चवणु लॻो बिल्कुलु। चई मूंखे ॾाढी ख़ुशी आहे जो मूंखे नौकर में शामिल कयो अथव, मूंखे लिखी ॾींदो? चई हा साईं। तो असां जहिड़ो हुजे त लिखी काथे ॾींदो? चवंदो बाबा लिखत मां रहंदी आहे, ॿई लिखी था ॾियनि। लिखत खां पोइ सहियूं बि हज़रत उमर तो फरमाए हसन हुसैन खे त मूंखे सहियूं बि करे ॾियो, ॿई सहियूं बि करे था ॾियनि। पोइ पुछा था कनि बाद में चाचा छा कंदे? चई बाबा ॻाल्हि ॿुधो, जॾहिं मां मरी वेंदुमि पोइ खे वसियत में कयूं वेंदुमि, जॾहिं मां मरी वञा इहा चिठी मुंहिंजे खफ़न में रखी छॾनि, जॾहिं मैदान क़यामत जो ॾिहाड़ो थींदो इहा पर्ची मां पंहिंजे रब खे ॾेखारींदुमि। अल्लाह मां तुंहिंजे नबी जी गुलामी त ॾेई आयो आहियां, पर तुंहिंजे नबी जे बचन जी बि गुलामी ॾेई आयो आहियां। जे इहो अमल क़बूल आहे त मूंखे जन्नत ॾे। उन्हनि जी त पाण में मोहब्बत हुई। मां चवां थो जंहिंखे नबी जे बचन सां मोहब्बत नाहे, नबी सां प्यार नाहे, उहो बेकार आहे, उहो दुनिया में ॼमे ई न हा, उहो दुनिया में अचे ई न हा भलो हो। तॾहिं के ख़ुदा जे बंदे चयो जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है, जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है, समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है। मां चवां तो जंहिंखे नबी जी दिल में मोहब्बत न हूंदी, उन्हनि खे अहल बैत न हूंदी। जंहिंखे आल बैत जी मोहब्बत न आहे, समझो नबी जी मोहब्बत न आहे। जंहिंखे नबी जी मोहब्बत न आहे, चओ उहो ईमानदार काथो थी सघंदो, उहो जन्नत में काॾो वेंदो? मां दुआ करण आयो आहियां अल्लाह ताला नबी जे सहाबा अहल बैत जी गुलामी नसीब अता फरमाए, इन्हनि सां सचो प्यार सचो इश्क नसीब अता फरमाए। दोस्तो हयाती ते को बि भरवसो न आहे, मौत अची वेंदो कब्र में हलियो वेंदे, पर अकेलो पियो हूंदे को बि गन न हूंदई। इन्हनि यारनि नबी जे प्यारनि सां न फिटाए जाओ, नबी जे असहाब अहल बैत सां न फिटाए जाओ। इन्हनि सां प्यार कजां जिनखे मुंहिंजो मुहम्मद अरबी चिंज चपन के चूसींदा हा, जेके पाक मुहम्मद रसूलुल्लाह पंहिंजे सीने ते संभारे करे निंड्रू कराईंदा हा। ये केॾा न शान ऐं मान वारा हूंदा जेके नबी साईं जी नंढड़ी न्याणी जा बच्चा आहिनि, जो असांखे प्यारा आहिनि। नबी जा गुलाब जा गुल आहिनि, जिनखे मुंहिंजो मुहम्मद रसूलुल्लाह नबियनि जा सरदार नबी इमामुल अंबिया प्यार करनि, जो असां बि उन्हनि सां प्यार कंदासीं। मां दुआ करण आयो आहियां अल्लाह ताला सभिनी कलमे वारनि खे नबी जे सचनि प्यारनि ॾोहटनि सां प्यार नसीब करे, जिनखे ज़िंदगी भर हिन क़ुरान सां वफ़ादारी ही, जिन क़ुरान मजीद जे करे पंहिंजी दीन जे करे जानियूं कुर्बान करे विया, बच्चा कुर्बान करे विया, शहर छॾणु बर्दाश्त कयूं, लेकिन पाक मुहम्मद जे दीन खे कोन छॾियो हुयो। मां हिननि जी तारीफ़ जे सीरत हुसैन ते हलां त कम अज़ कम 2-3 कलाक अञा खपनि। बस मां हाणे अचां थो ॿिए पहलू ते। मुंहिंजो सुहिणो हुसैन मुसलमानो, मां हुनजी कहिड़ी तारीफ़ बयान कयां? मुसलमानो अल्लाह जी ज़ान जो कसम बहादुर हो, बहादुरनि जा चओ बच्चा बि बहादुर, शेरनि जा बच्चा बि शेर हूंदा आहिनि। जिन करबला वारनि कूफे वारनि मुंहिंजे सुहिणे हुसैन ॾे ख़त मोकिलिया, मुंहिंजो सुहिणो हुसैन
उन जे खतन ते यकीन करे उन शहर में पहुंची वियो जेके गद्दार बणजी बी रहा कूफे वारन जिन खत लिखया दुश्मनन जी सिफन में तलवारूं खणी बी रहा हुसैन फरमाए तो ज़ालिमो खत भी तवा लिखया हा याने गाल बुधो हुसैन या तो जंग जी तैयारी कर या तो जंग जी तैयारी कर या तो यजीद जी बैयत कबूल कर हुसैन फरमाए तो ज़ालिमो तवा के पतो ना मैं कह जो बच्चो हां मुझो नानो भी बहादुर अम्मा भी बहादुर मुझो बाबो भी बहादुर हो कटा कर गर्दने बतला गए हैं करबला वाले कभी बंदे के आगे झुक नहीं सकते खुदा वाले ये तो शहादत की हकीकत को समझते हैं खुदा वाले शहादत खूब उसकी दे गए हैं करबला वाले वाह हुसैन तुझी अजमत के तुझी जरूरत है तुझी बहादुरी के मैं सलाम कंदो हां अज पूरी दुनिया जेका ईमानदार आ मुझे मोहम्मद अरबी जे प्यारे बच्चे जी अजमत उनके सलाम कंदिया ओ बेकदरो है दीन मुफ्त में न मिलो थम ए खून जो नदियों वहां दे आया लेकिन तो असा के अम्मा जी झोली में कलमे जी दौलत मिली आ ए सहाबा जी कुर्बानियां अहल बतन जी कुर्बानियां जिते मुझे अली असगर जो खून वड़ो आ कासिम साईं जो खून वड़ो आ पर पाक हुसैन जो खून पाक वड़ो आ मुसलमानो दीन मालूम तो कुर्बानी सा आयो आ ए खून जा दरिया वहां दे आयो थम समंदर वहां दे आयो आ मां दुआ करना है वा अल्लाह तबारक व तआला असा के दीन जे मथा हलण जी तौफीक अता फरमाए कलमे वार ओ हुसैन चवे तो ओ जालिमो बच्चा कुर्बान करे छड़ी तुम बच्चा को है छड़ी तुम पर नाने मोहम्मद जे दीन के कौन ल जाई तुम मां दुआ करना है वा अल्लाह तबारक व तआला सही नमूने सा तो असा के रब हुसैनी बनाए सही हुसैनी असा तरह बनबा से जडे हुसैन जे नक्शे कदम ते जिंदगी गुजरंदी असा हुसैनी सदाईंदा हूं अहल बैत जा हुबदार सदाईंदा हूं हुसैन वारो तरीको असा वटना है हुसैन कुरान जो हाफिज भी हो आलिम भी हो कारी भी हो मैं केड़ी उन जी तारीफ बयान किया मुझे पाक मुहम्मदुर रसूलुल्लाह नबियन के नबी पाक पैगंबर पाण उन जी तारीफ कया फरमाया अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह साईं फरमाए तो दुनिया वारो हसन हुसैन भाई मुझे जन्नत जे जवानन जा सरदार हुंदा मां दुआ करना है अल्लाह तबारक व तआला तवा सा के उनन सा मोहब्बत नसीब अता फरमाए उनन दीन जे करे जानियो कुर्बान कयो अली अकबर कुर्बान थियो अली असगर कुर्बान थियो ओ मुसलमानो ते सोने हुसैन पंजे मथे के धक न हयो सीने के धक न हयो आ मथे मुंह करे चवे तो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन मौला बच्चा भी तो ना हवर तू भी तो वने तो हुसैन के तो रब जी रजा ते राजी रहणो आ तो कुरान तो फरमाए केडा भी दुख चन केडियो भी तकलीफ अचन त बेसब्री न कजो वावेला न कजो सब्र खो मा अल्लाह को मदद घुरजो तो कुरान फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस साबिरीन अल्लाह फरमाए तो ए ईमानदारो दुख मिलन दुखन जा पहाड़ मथो करी पवन बेसब्री न कजो वावेला न कजो सब्र नमाज सा मां खुदा को मदद घुरजो तो सब्र वारन सा मां खुदा जी जात गड्डा हुसैन साबरीन हो हुसैन जा बच्चा भी सब्र वारा हुसैन जो खानदान भी सब्र वारो जिन जो नानो मोहम्मद अरबी नबियन जे सरदार नबी जिनके सब्र जी लोली दिनी ही जिनके सब्र सिखारे हो उनन त पंहिंजे सब्र कंदे जिंदगी गुजारी आ बच्चा कुर्बान थी आ तो कुरान तो फरमाए वला तकूलू लिमन युक्तल फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशूरून वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ व नक्सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस समरात वबश्शिर साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन रब जो कुरान फरमाए तो जेके अल्लाह जे राह में कत्ल थी आहिन ये मवल ना आहिन जिंदा आहिन मां खुदा वट खाइन पियन था हर नेमत उनन के मिलन थियूं सही काथे लिखला फरमाए वाला तहसबन्नल्लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवातन बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़कून फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फज़ल व यस्तबशिरून बिल्लज़ीन लम यल्हक़ू बिहिम मिन खल्फिहिम अल्ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून कुरान तो चवे
अल्लाह वटि उन्हनि खे हर शइ मिले थी, उन्हनि खे को गम न आहे, को गणती न आहे, उहे ख़ुशि आहिनि, खाइनि पीअनि था जन्नत में सावन पखियुनि जे मिसल ही मज़ा माणींदा था वतन। मुंहिंजा दोस्त ऐं मुंहिंजा प्यारा भाइरो, रब शहीदनि खां पुछा कंदो आहे, शहीदो ॾियो ख़बर छा खपेव, अञा कुझु खपेव त ॾियांव। शहीद चवनि था मौला जे बार बार पुछे थो वल त सभु कुझु मिली वियो आहे, जे घड़ी घड़ी पुछे थो त मुंहिंजा रब असांखे साॻी ज़िंदगी ॾे त वापसि दुनिया में वञूं, वापसि असांखे मोकिल वरी दीन जे लाइ लड़ूं, तुंहिंजे दीन जे दुश्मन सां मुक़ाबिलो कयूं, लड़दे लड़दे शहीद थी वञूं। छो त जहिड़ो शहीद थियण में मज़ो आहे एॾो ॿी शइ में मज़ो न आहे। छो त जॾहिं शहीद थींदो आहे हो कलमे वारनि जो रूह जिस्म खां जुदा थींदो न आहे, शहीद खे रब जो दीदार नसीब थींदो आहे। शहीद मामूली शइ न आहे, शहादत वॾो मक़ाम आहे। नबी से फरमाए जेको शहादत जी दुआ नथो घुरे, वणेसि त यहूदी थी मरे, वणेसि त नसारो थी मरे। हर घड़ी अल्लाह खां दुआ घुर त अल्लाह मूंखे शहादत जो मौत ॾे, अल्लाह मूंखे शहादत जो मौत ॾे, रब मूंखे शहादत जो मौत ॾे। छो त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो माण्हू क़बरनि में उथंदा, निमाज़ी उथंदा, हाजी उथंदा, सखी उथंदा, सभु उथंदा, पर शहीद बि उथंदा। शहीदन जे जिस्म में ताज़ो ताज़ो खून टिमंदो ईंदो। अल्लाह फरमाईंदो बानो ॾियो ख़बर तव्हांजे जिस्म में खून थो निकिरे। शहीद चवंदा मुंहिंजा रब तुंहिंजे दीन जे करे बच्चा कुर्बान कयासीं, औलाद कुर्बान कईसीं, साईं जान ॾियणी पई बि जान बि तुंहिंजे नाले ते कुर्बान कईसीं। अल्लाह फरमाईंदो बानो जो मुंहिंजे करे तव्हां हर शइ कुर्बान कई, मलाइको पोइ हुननि सां कहिड़ो हिसाब कंदो जिन मुंहिंजे सदके सभु कुझु कुर्बान करे छॾी। डायरेक्टरनि खे अल्लाह राज़ी आहिनि खे जन्नत में दाख़िल करे छॾियो। शहीद मामूली ना है, शहादत वडी अजमत आ। इहो मकाम हजरत हुसैन जे बच्चन के मिलियो आ, पर मुझे सणे हुसैन के भी इहो मकाम मिलियो आ जे करबला जे मैदान में वाह जो मुकाबलो कयो थई। अकेलो जवान आ पर दुश्मन जे सामू डटियो बीठो आ। तने त भेटाई साहब छा तो चवे, करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं, से तो करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं, झेड़ो यजीदन सा जुंबी जोड़ियाऊं, मुंह न मोड़ियाऊं पसीता तरार जो। बच्चा शहीद थी विया लेकिन तलवारूं हलन थियूं। वाह हुसैन तुंहिंजे नाले कुर्बान वञा, तुंहिंजी अज़मत तो कुर्बान वञा, तुंहिंजे मान मकाम ता कुर्बान वञा। बच्चा तड़पिंदा पे अखियुनि जे साम्हूं निमाज़ जो टाइम तो थे। मुंहिंजो सोनो हुसैन, मुंहिंजो दिलबर हुसैन तो फरमाए शिमरा तोखे पतो न आहे हे टाइम कहिड़ो आहे। हिन टाइम ते मुंहिंजो नानो मदनी जुमे जो खुतबो ॾींदो हो, पर थी त अल्लाह जो फर्ज पढ़ी वठा। हुसैन निमाज़ी हो, हुसैन निमाज में मोहब्बत ऐं प्यार सां जिंदगी गुजारींदो हो। हुसैन फरमाए तो ज़ालिमा इएं तू मूंसां मुक़ाबलो करे न सघंदे, पर थी मां अल्लाह जी निमाज़ पढ़ां पोइ भली तू मूंसां वार कजांइ, मूंखे शहादत मिले त रब जे सजदे में मिले। तॾहिं कंहिं ख़ुदा जे बंदे चयो शेवा ज़माना में ये मशहूर हमारा, सर कटवाना इबादत में है दस्तूर हमारा। ओ मुंहिंजा दोस्तो अल्लाह जी ज़ात जो कसम इहे जवान हा उते शिमिर तो चवे हुसैन पाणी न ॾींदासीं बग़ैर वज़ू जे निमाज़ कीअं पढ़ंदे। हुसैन फरमाए त शिमरा बेदीन जाहिल तोखे दीन जी कड़ी ख़बर। अल्लाह फरमाए तो फतयम्ममू सईदन तय्यबा, जाते पाणी न मिलेव पाक मिट्टी सां तयम्मुम करे निमाज़ पढ़, तव्हांजो कम तव्हांजी निमाज़न खे क़बूल करे जन्नत ॾियण मां अल्लाह जो कम आ। हुसैन साईं मिट्टीअ सां तयम्मुम कयो, तयम्मुम करे रुको को सजदे में आया। छा थो पढ़े सुबहान रब्बियल आला, कंहिंजी तारीफ़ तो करे जेको ॿिन्ही जहाननि जो मालिक आहे। छा तो चवे सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला। चेतो मौला तुंहिंजी ज़ात पाक आ, मां त तुंहिंजी ज़ात जो हक़ी अदा न कयो आहे। बच्चा कुर्बान करे छॾी पोइ बि चवे तो रब मां तुंहिंजी ज़ात जो हक़ी अदा न कयो आहे, सिर्फ़ सजदे में पियो आहे। तरीक़े खुदा जे बंदे चयो सजदे तो सबने किए लेकिन हुसैन का नया अंदाज है, इसकी हिम्मत पर इसकी जुर्रत पर अलीउल मुर्तज़ा मोहम्मद मुस्तफ़ा को नाज है। चाहे तो अली बाबा नबी नाना, शराफत हो तो ऐसी हो, सरे सजदा गले खंजर इबादत हो तो ऐसी हो। हुसैन सजदे में पिया, गले में खंजर बंधी पिया पर निमाज पढ़ंदो पिया। तरीक़े चवा न मस्जिद में न मंदिर में, बैतुल्लाह के दीवारों के साए में, न मस्जिद में न मंदिर में न बैतुल्लाह के दीवारों के साए में, नमाज अश्क अदा होती है
तलवारों के साए में। वाह हुसैन तुझी हिम्मत के सलाम आ, तुझी जरूरत के सलाम आ, तुझी बहादुरी के सलाम आ। गर्दन कट भी पया पर रब्बा जी नमाज पढ़ दो पे अज मां दुआ कर रहा हूं त अल्लाह तबारक व तआला सभनी के नमाजी करे। मुझा प्यारा भारो जे हुसैनी सनाए तो नमाज पढ़नी पौंदी हो त मुझे सुने हुसैन जिंदगी में नमाज कान छड़िया। मुझे मुर्शिद इमाम अली जिंदगी में नमाज कान छड़िया। मुझे पाक बहादुर भी मदीने जे मीर नमाज न छड़िया। ओ हैदरी सदान जो हकदार तरे तू बड़बे तरे तू जट नमाज होंदी, तुझे बच्चन के नमाज होंदी, तुझे घराने के नमाज होंदी तो त नबी जे घरानो नमाजी हो, अहल बैत नमाजी हो, मुझा मुकाम अली नमाजी हो, हसन से नमाजी हो, सबिन के नमाज से मोहब्बत हुई त अल्लाह तो के माखे भी नमाजी करे। मुझा दोस्तों नमाज को सिवा चाड़ो ना है, नमाज को सिवा कुछ भी ना। हुसैन करबला के मैदान में नमाज पढ़ी दिखारी। सर वजे तो वजे, बच्चा वजे तो वजे, औलाद वजे तो वजे, खानदान वजे तो वजे, पर हुसैन की नमाज न वजे मतलब मैदान क़यामत में रब प्यार दे नाने जैसा मो तो हुसैन सुख में नमाज पढ़ी, दुख में मां विसरी वियो हम छा। यो हुसैन आ जे दुख सुख में अल्लाह जी नमाज न छड़िया त मां दुआ करण आयो हां रब तोखे असा के नमाजी करे, पंज वक्त पंज दर ते झुकण वारो करे। मोजा दोस्तों हे मुहर्रम जो महीनो आ, हे भलारो महीनो आ, इन महीने में उन्हनि कुर्बानी ॾिनी आ। मालूम थियो त दीन कुर्बानी सां आयो आ। असां भी मेहनत करे हिन महीने में पंहिंजी वक्त जी कुर्बानी करे पंहिंजे दीन जूं ॻाल्हियूं भी ॿुधऊं, हिन महीने में तिलावत भी कयूं, हिन महीने में अहल बैतन जी तारीफ़ भी कयूं, हिन महीने जे अंदर जीअं उन्हनि कयो आहे उहे ज़िंदगी गुज़ारियूं, पर पंहिंजी मन चाही ज़िंदगी न गुज़ार जाओ। जे पंहिंजी मर्ज़ी वारी ज़िंदगी गुज़ारी अॻियो ॾाढो ॾुखियो थींदे, नबीअ जे दीन ते ज़िंदगी गुज़ारींदे बेड़ा पार थी वेंदई। तॾहिं मदीने जे मीर फरमाए दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफिर। मुझे नबी फरमाए दुनिया काफिर जे लाइ जन्नत आ, मोमिन जे लाइ दुनिया कैद खानो आ। वो जीअं वणे मर्ज़ी पंहिंजी हलाए, पर मोमिन अल्लाह जी मर्ज़ी को सिवा ज़िंदगी न गुज़ारींदो। उते मरंदो वेंदो, दुनिया छॾींदो वेंदो, जन्नत जो हुन जे इंतज़ार में हूंदी। मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह ताला मड़नी मुसलमाननि ते राज़ी थिए, मड़नी नबी जे आशिक़नि, नबी जे अहल बैत, नबी जे हुबदारनि सां प्यार रखण वारनि ते अल्लाह राज़ी थी सभिनी के जन्नतुल फिरदौस जो लाइक़ बनाए। मुखे घणो वक्त इजाजत नथो ॾे, इंशाअल्लाह जिंदगी रही त वरी अहल बैतन जी तारीफ़ बयान कबी, सोने हुसैन जी अलील मुर्तज़ा जी तारीफ़ बयान कंदी। बयान कंदे कंदे मां चवां थो मुंहिंजी जिंदगी पूरी थी वञे इन्हनि सोहणनि जी तारीफ़ कंदे कंदे।